أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما تسبق من أمة أجلها وما يستأخرون. وقالوا يا أيها الذي نزل عليه الذكر إنك لمجنون. لو ما تأتينا بالملائكة إن كنت من الصادقين. ما ننزل الملائكة إلا بالحق وما كانوا إذا منظرين. إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. अल्लाह तबारक व तआला जा एहसान था 11 शवाल मुकर्रम जुमातुल मुबारक जे ॾींहुं अल्लाह से असांखे पंहिंजे घर जे अंदरि हाज़िरी जो शरफ़ अता फरमायो। रब जे तरफ़ ते दुआ आहे त अल्लाह पाक असांजे अचण खे पंहिंजी बारगाह में वेहण खे क़बूल फरमाए। क़ुरान जे ॿुधण खे ॿुधाइण खे असांजे लाइ आख़िरत जे अंदरि नजात जो ज़रियो बणाइण फरमाए। ऐं इंसान जे लाइ जीअं चवंदा आहिनि त माण्हू बराबरि में पंहिंजी झूपड़ी परावा महल ॾिसी करे न डाहे, अहिड़ी तरह जीअं हाणे ही मां हफ़्तो पंहिंजे लाड़काणे में मुंहिंजो मदरसो आहे, मदरसे जे हवाले सां कम सां मां वियल हुयो। अव्हांखे बि अंदाज़ो थियो हूंदो त पंहिंजो माण्हू न हुजण जी केतिरी वॾी आज़माइश तकलीफ़ आहे। एतिरनि सालनि खां बाद में मां एॾो वॾो अरसो हफ़्तो खां 5-6 साल में पहिरियों दफ़ो निकितो आहियां, मस्जिद खां बि घर खां बि। बहरहाल मजबूरी कमु हुयो। चवण जो मतिलबु घर में बि ख़बर पए थी त घर जो वॾो न आहे त केतिरी वॾी आज़माइश आहे। चवंदा आहिनि त घर जी दाल ॿाहिरि वञे मुर्गी जे बराबरि। अल्लाह तबारक व तआला इंसान खे पंहिंजे मक़ाम ते पंहिंजे घर में जेका इज़त ऐं जेको शरफ़ ऐं जेका सहूलत अता फरमाए थो उहा पराए ज़ाल ऐं कमरनि जे अंदरि उहा सहूलत न आहे। असुल इंसान जी कोताही आहे जो इंसान पंहिंजे अमल ते ऐं पंहिंजे मक़ाम ते शुक्र अदा नथो करे। ऐं अल्लाह तबारक व तआला इन इंसान खे पैदाई इन जे लाइ कयो त तूं राज़ी कर अल्लाह पाक जी ज़ात खे, ऐं अल्लाह जी ज़ात राज़ी थींदी आहे पंहिंजे शुक्र अदा करण सां ऐं बाने जे शुक्र अदा करण सां। जेसीं ताईं इंसान अल्लाह पाक जो शुक्र अदा नथो करे ऐं उन खां बाद में ॿिए नंबर ते जेसीं ताईं बाने जो शुक्र अदा नथो करे तेसीं ताईं इन इंसान जा जेके एहसासात आहिनि इहे अनकम्पलीट आहिनि, पूरा न आहिनि। राति सां हिकिड़ो माण्हू हुयो, उन खां मूं पुछंदो आहे कीअं हाल आहे ज़िंदगी थी त सही ॾाढी ॾुखी थी गुज़रे ज़िंदगी। हालांकि मां हुनजे लाइ जेको हुनखे तकलीफ़ हुई हुनजे लाइ मां बंदोबस्तु करे चुको हुयो। त पोइ मूं हुनखे चयुमि त हाणे असां त घणी क़ुर जो इल्मु रखंदड़ आहियूं, असांखे इहा शइ महसूसु न थींदी, पर आम तौर ते इहा आदत ॾाढी ख़राबु आहे जो जेकॾहिं को माण्हू चङाई करे वरी उनजे साम्हूं रहंदो माण्हू पंहिंजी ज़िंदगी जी शिकायत करे
इहो माण्हू कॾहिं बि कामयाबु न आहे थींदो। बल्कि जीअं त असीं छा कयां, मां त ख़ैर इल्मु पढ़ियल आहियां, मूंखे इन्हनि शयुनि जो ज़रियो न आहे, रस्तो न आहे। ला तुब्तिलू अमवालकुम, क़ुरान जे अंदरि अचे थो त पंहिंजे मालनि खे एहसान जे ज़रिए सां बातिल न कयो। इन जे करे मां तोखे नथो ॿुधायां, बल्कि इन जे करे ॿुधायां थो जेकॾहिं पराओ ख़ैर मां दोस्त ताईं अची करे पहुचायो, तुंहिंजो हक़ आहे त जंहिं ख़ैर ॾिनो उनजो शुक्रियो अदा करे। अचे थो त जेसीं ताईं तव्हां मख़लूक़ जो शुक्र अदा नथा कयो, तेसीं ताईं तव्हां ख़ालिक़ जो शुक्र अदा नथा कयो। त चई त साईं, मां दुआ में उन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदो आहियां, तूं दुआऊं भली घुरे। ॾियण वारे खे इहो दीन तरीक़ो सेखारियो त तूं उन मां अहसान जे शुक्रिया जी तलब न रख, पर जंहिंखे अहसान मिलियो, चङाई मिली, उनजे मथां वरी हक़ आहे त पराए तोड़े मथां अहसान कयो त वरी कम अज़ कम उनखे जज़ाकल्लाह जो लफ़्ज़ चओ, ताकि उनजी दिलि ख़ुशि थिए त अल्लाह पाक उनजो तोखे बदिलो अता फरमाईंदो, काइनात जे अंदरि हिनजो कोई बदिलो कोन्हे। ऐं असां इंसाननि जे अंदरि शुक्र अदा करण जो मौक़ो घटि हूंदो आहे, असां हिक ॿिए जो शुक्र अदा न कंदा आहियूं। वरना अल्लाह तबारक व तआला इन जे अंदरि इज़त ऐं एतराम रखियो, पर तव्हां पंहिंजे शुक्र खे निस्बत कयो रब जे ज़ात जे तरफ़। अवां पंहिंजे शुक्र जी निस्बत कयो, जीअं जेकॾहिं को तव्हां सां चङाई करे त चङाई जे शुक्र जो बदिलो इहो न आहे त तव्हांजो महिरबानी, बल्कि हुनजो बहितरीन बदिलो इहो आहे, यार तो मुंहिंजे मथां एहसान कयो, इन एहसान जो बदिलो मुंहिंजो अल्लाह तोखे ज़रूर अता फरमाईंदो। जज़ाकल्लाहु ख़ैरा, माना अल्लाह हिन जो बदिलो तोखे ज़रूर अता फरमाईंदो। हूअं बि काइनात जे अंदरि हलिया वञो, जीअं मां अर्ज़ु कंदो आहियां, हीअ दुनिया जी साइकिल पई थी फिरे। गुज़िरियल जुमो मां पंहिंजे उन मस्जिद में पढ़ाइण जिते मुंहिंजो वालिद साहिबु 20 साल अॻु बयानु कंदो हुयो, 20 साल अॻु। उतां जा पाड़े वारा, जेका ख़बर पई, पाड़े वारियूं औरतूं उन्हनि जा न्यापा पोता माइट हुजण जे करे जमात वारा रोअनि पिया, चवनि पिया त 20 सालनि गुज़रण में ख़बर ई न पई। अॻ में इहो ई अंदाज़ सैयद करीम जो इन ई मिंबर ते वेही करे ॿुधंदा, असांजो हुनजे पुट जो ॿुधंदा, सुभाणे ख़बर न पवंदी, इहे बि हलिया वेंदा, असांजी पोइ औलाद हिते वेठी हूंदी। मतलब दुनिया फानी है। फरमाइंदा कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम। हर शइ फना थी वेंदी, जेकॾहिं बाक़ी रहण वारी ज़ात आहे त मुंहिंजे अल्लाह जी आहे। का बि शइ दुनिया जे दर्जे ते न रहंदी, हमेशा हर वक़्त में वल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। फरमाइंदा अव्वल भी अल्लाह, आखिर भी अल्लाह, ज़ाहिर भी अल्लाह, बातिन भी अल्लाह। यारो जेतिरी सच्चाई तव्हां दुनिया जे सरदारनि जे साम्हूं वेही करे कयो था, एतिरी इबादत मुंहिंजे अल्लाह जी कयो त तव्हांजी दुनिया खे बि मुंहिंजो अल्लाह जन्नत बणाइण फरमायो। अल्लाह अकबर। मां कंहिंजे हुते ज़ाहिर आहे एॾे सरकारी निज़ाम घणो आहे, हिते बि आहे पर एॾे तमामु घणो आहे। त जॾहिं हुन सरदार साहिब ते असांजी पहुच थी, जॾहिं ॻाल्हाइण जो के मामले ते, उनखे मूं चयमि त हिते मूंखे अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे, 3-3, 4-4 कलाक माण्हू सिर्फ़ु अव्हांजी मुलाक़ात जे लाइ हिते वेहनि था। ऐं मूं हुनखे अर्ज़ु कयुमि, मूं बि इंतज़ारु कयुमि, पर न मौक़ो मिलियो त मूं हुनखे पहिरियों मोकिलियो, बाबा ज़रूरत हुजे त मूंखे घुराइजो, मां वञी करे अल्लाह जी मस्जिद में वञी करे विया। तव्हां दुनिया वारनि जी दरबार में वेही करे इंतज़ारु कयो, हिन खां इहो भलो न आहे छा मुंहिंजे रब जी दरबार में वेही करे अल्लाह खे ॿधायो। फरमाइंदा अम्मन युजीबुल मुज़्तर्रा इज़ा दाअहु व यक्शिफु सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्दि अइलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून। यारो तव्हांजी मुसीबतुनि खे ॿुधण वारो, तव्हांजी दुआउनि खे ॿुधण वारी ज़ात अल्लाह जी अथव। अल्लाह तबारक व तआला खां तव्हां घुरंदा वञो, रब जो फ़ाइदो आहे, मां तव्हांजी दुआउनि खे ॿुधां बि थो, तव्हांजे मसइलनि खे हल करण वारी ताक़त बि मां अल्लाह वटि आहे। अल्लाह अकबर। मूं हुनखे चवंद साईं, अव्हांजी दरबार में माण्हू 3-3 कलाक वेही करे इंतज़ारु कनि था। इहे ई ईमान वारा जेकॾहिं 3 कलाक नमाज़ खां अलावा रब जे दर ते वेहनि त हिन जा हाया बि पीड़ा थी। दुनिया वारनि जी कहिड़ी हैसियत? इहो रब खे विसारण जो इम्तिहान आहे, आज़माइश आहे। इहो रब इंसान खे छॾे ॾिनो, वञी धिका खा हुनजे तरफ़। को माण्हू नौकिरी जे करे वेठो आहे, को छेड़े जे मसइले ते हल करण लाइ वेठो आहे, को पंहिंजे छेड़नि खे ख़तमु करण जे लाइ, को बिज़लनि जे लाइ वेठो आहे। मस्जिद ख़ाली लॻी पई आहे, साहिब जी दरबार भरी पई आहे। अल्लाह अकबर। मस्जिद ख़ाली लॻी पई आहे, हालांकि हर शइ खे टारण वारो, हर मुसीबत खे टारण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे। दुनिया जो सबबु माण्हू ज़रूरु इख़्तियार करे, मां नथो चवां त माण्हू सबबु इख़्तियार न करे,
पर इन जे मुक़ाबले में अहिड़ा माण्हू बि ॾिठमि जेके 3 ॾींहं वेही बि उन जॻह ते सरदार जो इंतज़ारु कनि पिया। 3 ॾींहंनि खां बाद में बि सरदार सां शल मुलाक़ात थिए। अहिड़ो हिकिड़ो ॾींहुं अलाह खे ॾियो त अलाह तबारक व तआला ॾिसो त कीअं रहमतुनि जो ॾींहुं वसाए। ऐं यकीन ॼाणो इन यकीन सां जॾहिं मां दुआ घुरां त मुंहिंजा अलाह हीअ असांजे लाइ आज़माइश आहे। असां तुंहिंजे दर ते विहण वारा कान। ए दुनिया जे माण्हुनि जी कहिड़ी हैसियत आहे। क़ुल अल्लाहुम्म मालिकल मुल्क तुतिल मुल्क मं तशाउ। फरमाई त हिन तमाम काइनात जी बादशाही मुंहिंजे अलाह वटि आहे। तुतिल मुल्क मं तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइस्सु मन तशाउ व तुदिल्लु मन तशाउ बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। फरमाई त इज़्ज़त ॾियण वारो बि अलाह, ज़िल्लत ॾियण वारो बि अलाह। कल्ह जेके इज़्ज़त जी मसनत ते वेठा हुआ, अॼु अलाह उन्हनि खां उहे मसनतूं खसे करे उन्हनि खे ज़लील बनाइण फरमायो। कल्ह जेके ज़िल्लत जी जॻह ते हुया, अॼु अलाह पाक उन्हनि खे बुलंद करे इज़्ज़त वारे मक़ाम ते विहार फरमायो। आहे सभु फ़ैसिला अलाह पाक जा। कल्ह मूंखे गाॾी हलाइण में तकड़ी, हुन तकड़ जे करे मुंहिंजो मेज़बान मूंखे चयो त साईं मानी खाई वञो। गाॾी निकिरी वेंदी खणी आहे प्लेटुनि में, प्लेटुनि में त सफ़र में न पियो खणी सघां। पोइ चवंदा छा में खणी था? पोइ चइबो जेका शइ थैली में खणी आहे, थैली में मानी खणी वेंदे। पोइ चइबो असां फ़क़ीर आहियूं, जेको अलाह जे दर ते झुकंदो अलाह हुनखे बुलंद कंदो। कहिड़ी हैसियत। माण्हू पंहिंजी बुख ते अचे थो त दुनिया में इहे सम्झ त सिहत खां अलावा बि माण्हू जेके आहिनि कहिड़े शइ बि खाए थो रब जे दर ते। ऐं हुन बि कानून आहे अलाह जे साम्हूं इंसान पंहिंजो पाण खे छुटाईंदो, अलाह हुनखे बुलंद करणु कंदो। इहा कहिड़ी इज़त आहे? का माण्हू कंहिंमें का शइ छा थो खाए, छा नथो खाए। ऐं हुन बि कानून आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे लाइ अचे थो न, साईं जन हुनखे लक़ब ॾिनो ए अबू तुराब यानी मिटीअ जा अब्बा। छाजे करे लक़ब पियो? हिकु दफ़े साईं जन मस्जिद जे अंदरि दाख़िल थिया, हज़रत अली साईं मिटी ते वेठो आहे, सुकल मानी जेका आहे कंहिं शइ सां लॻाए करे उहा वेठो खाए थो। मिटीअ में वेठो आहे हज़रत अली साईं हालत में मानी थो खाए। हालांकि शेर ख़ुदा जेको अलाह जी तलवार आहे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे दुआऊं ॾियणु फरमायूं, जंहिंजे हथ ते अलाह ख़ैबर खे फतह करणु फरमायो, उहो अली मिटीअ ते वेही करे मानी थो खाए। इहे रब जा दरवाज़ा आहिनि, इहा रब जो सौदो आहे। जंहिं उन सां निभायो, दुनिया जी शयुनि जी का इज़त। अलाह तबारक व तआला सां दोस्ती जंहिं लॻाई, जंहिं दिलि लॻाई अलाह पाक सां, अलाह हुनजी इज़त खे बुलंद करणु फरमायो। सो मुंहिंजा दोस्तो, चवण जो मतिलबु इहो आहे ताल्लुक़ न अलाह जी ज़ात सां। जॾहिं माण्हू रब जी ज़ात सां ताल्लुक़ थो बणाए पोइ हुनजी लज़त बि पंहिंजी आहे, हुनजो मज़ो ई पंहिंजो आहे। अलाह तबारक व तआला हुन जा जेके मर्तबा था फरमाए, दुनिया जूं सभु लज़तूं हुन जे साम्हूं हेठि ॾिठी पवनि। अलाह पाक जेकी इज़त ॾियणु फरमाई, काइनात सॼी गती पवे हुनखे ज़लील नथी करे सघे। जेके अलाह ज़लील करे सॼी काइनात गती पवे हुनखे इज़त वारो नथी बणाए सघे। सो क़ुर जी आयत मां वञे सां तिलावत कई। क़ुर फरमायो फरमाईंदो क़ालू या मा तस्बिक़ु मिन उम्मतिन अजलहा व मा यस्ताखिरून। अवां जे साम्हूं जेके बि उम्मतूं गुज़रियूं उन्हनि जे उम्मतुनि जे ख़त्म थियण जो वक़्तु अची वियो त हिकिड़ो सेकंड न अॻिते थियूं न पोइ थियूं। पंहिंजे वक़्तु मुक़रर ते अलाह हुन उम्मतुनि खे ख़त्म करणु फरमायो। अॼु असां बि उम्मत आहियूं, सुभाणे असांजी जाइ ते बि उम्मत वेठी हूंदी। असां क़ब्रुनि जे अंदरि पिया हूंदासीं, सुभाणे को नालो निशान वठण वारो बि न हूंदो त यार हिन इलाइक़े जे अंदरि मिलण माण्हू बि रहंदा। असुल कमु ईंदो फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा। जेकॾहिं चङो कमु कयो हूंदोसीं उन हिकिड़े ज़र्रे जो वारी जे दाणे जे बराबरि बि अमल हूंदो त अलाह हुनजो बदिलो आख़िरत जे अंदरि अता फरमाईंदो। वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरा। जेकॾहिं वारीअ जे दाणे जे बराबरि बि बुराई कई हूंदी त अलाह हुनजो बदिलो आख़िरत जे अंदरि अता फरमाईंदो। अल्लाह पाक कंदो आहे, अल्लाह असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।